एक ॿी अहम ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद की एहतिसाब अदालत में सूबाई वज़ीर जाम खान शोरो समेत 18 ॼणनि ख़िलाफ़ रेफरेंस ते ॿुधणी थी आहे। जी नाज़रीन, जाम खान शोरो, काशिफ शोरो, किरण खान शोरो समेत 18 ॼणा एहतिसाब अदालत में पेश थिया आहिनि। अदालत जो जांच ऑफिसर के ज़मीन जो रिकॉर्ड पेश करण जो हुक्म ॾिनो वियो आहे। गैर कानूनी अलाटमेंट रेफरेंस में जांच ऑफिसर जे पेश न थियण ते ॿुधणी 14 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं। हैदराबाद जी एहतिसाब अदालत में सूबाई वज़ीर जाम खान शोरो समेत 18 ॼणनि ख़िलाफ़ रेफरेंस ते ॿुधणी थी आहे। हैदराबाद की एहतिसाब अदालत में सूबाई वज़ीर जाम खान शोरो समेत 18 ॼणनि ख़िलाफ़ रेफरेंस ते ॿुधणी थी आहे। जाम खान शोरो, काशिफ शोरो, किरण खान शोरो समेत 18 ॼणा एहतिसाब अदालत में पेश थिया। अदालत जांच ऑफिसर के ज़मीन जो रिकॉर्ड पेश करण जो हुक्म ॾिनो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ जो रिपोर्टर नसीर चन्ना असां सां लाइन ते मौजूद है। जी नसीर, वधीक छा तफ़सील आहिनि ॿुधणी के हवाले से आगाह कजो। अदालत सूबाई वज़ीर जाम खान शोरो समेत 18 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल सरकारी ज़मीन के गैर कानूनी अलाटमेंट वाले नए रेफरेंस में ॿुधणी दौरान जांच ऑफिसर के पेश न थियण सबब ॿुधणी जेका है उहा 14 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। सूबाई वज़ीर जाम खान शोरो सनत बा काशिफ शोरो ऐं भाइटे किरण खान शोरो समेत 18 जेके जवाबदार हुआ वकील समेत अदालत में पेश थिया। अदालत के नेज़ प्रोसिक्यूटर आगाही दी जांच ऑफिसर सबब पेश न थी सघियो, उन लाइ खेनि मोहलत ॾिनी वञे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर खे जेको ज़मीन जो रहियल रिकॉर्ड हो उहो पिणु पेश करण जो हुकुम ॾींदे ॿुधणी मुलतवी करे। ठीक है नसीर चन्ना, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।